नासिन टंडो ग़ुलाम हैदर जे मुख्य शहर मोया के केतरनि शहरनि ऐं ॻोठनि सां मिलाईंदड़ रोड केतिरे ई अरसे खां ज़बून हाली जो शिकार आहे। रोड के हंधा हंधा खॾा पवण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था नूर हसन बागराणी जी हीअ रिपोर्ट। तहलके टंडो ग़ुलाम हैदर जी यूनियन काउंसिल ग़ुलाम शाह बागराणी जे मुख्य शहर मोया के केतिरनि ई शहरनि सां ॻंढींदड़ मोया खां टंडो मोहम्मद खान वेंदड़ रोड वॾे अरसे खां ज़बून हाल बणियल आहे। रोड मुकमिल टुटल हुअणु, वॾा खॾा हुअण सबबि वज़नी गाॾियुनि जो किरण मामूल बणियल आहे, जंहिं सबबि हितां जा इलाइक़े वासी सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां इलाइक़े वासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हिन रोड जे हवाले सां हालात इहे आहिनि जो हिन महल ट्रकूं लोडिंग गाॾियूं अचनि थियूं। तक़रीबन काफ़ी 2 महीननि में हर रोज़ हिते हिकिड़ी गाॾी किरे थी, ट्रक किरे थी ऐं उन जे हवाले सां ही रोड ब्लॉक थिए थो 4-4 5-5 कलाक। ऐं हिन रोड जी हालत अहिड़ी आहे, टंडो मोहम्मद खान वञण जे लाइ हर रोज़मर्रा जा कम आहिनि ऐं उते दिलि जी अस्पताल आहे, वॾियूं अस्पतालूं आहिनि। हिते वॾी आबादी रखंदड़ मोया शहर में अहिड़ा मसइला थींदा रहनि था, उहे माण्हू अस्पतालनि ताईं नथा पहुची सघनि, रस्ते में मरी था वञनि। हालत इहा आहे जो 30-35 सालनि खां मोया खे ख़बर न आहे छो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इन जा रोड रस्ता बाक़ी ॿिया त कम काफ़ी आहिनि पंहिंजी जॻह ते, पर हाणे हीअ मेन शइ आहे जंहिंजे लाइ मरीज़ माण्हू अस्पताल ते नथो पहुची सघे। असां वसवारनि खां अपील बि कंदासीं ऐं उन्हनि खे इहो याददाश्त बि ॾियारींदासीं त हाणे सुभाणे इलेक्शन बि अचणा आहिनि ऐं हालत इहा आहे जो तव्हां हर वारे ते हिते ईंदा आहियो, तव्हांखे वोट मिलंदा आहिनि ऐं चूंडिजी असेंबलियुनि में पहुचंदा आहियो, पर तव्हां मोया लाइ कुझु कोन कंदा आहियो। ख़ुदारा कुझु हिन शहर जे लाइ करियो, हिननि माण्हुनि जे लाइ करियो। चलो ॾिसो पिया गाॾियूं ॿेड़ी ॿोड़े चढ़ी आहे, टपर टोड़े किरनि थियूं, फासनि थियूं, कमाई कोन्हे, एतिरो घस में ज़ुल्म लॻा पिया आहिनि, घस ठहनि कोन था, अलाए छा मसइलो आहे। इहो कुर्ब कयो, घस ठारायो। 97 खां साईं नवीद कमर हिते अचणु लॻो आहे, हर इलेक्शन में चढ़े थो। अॼु ॾींहं ताईं असांखे न वोट न रोड मिलियो आहे, न असांखे नौकरी मिलियो आहे। जेके बि असांजा रोड आहिनि अहिड़ी पॉल्यूशन आहे, जंहिं जॻह ते 10 मिंट लॻनि उते 5 कलाक था लॻनि। जंहिं जॻह ते जेको बीमार खणी वञूं घस में मरियो वञे, अस्पताल कोन थो पुॼे, असां ज़ुल्म आहे। बीमारियूं को गाॾियूं हिर पासे हिर पासे अॼु टकरनि थियूं, के टकूं बकूं सभु किरनि थियूं। को दाड़ी साई कोन्हे, रोड भॻो पियो आहे, न को केरु दाड़ी साई कोन थो थिए। असीं मज़ूर वारा माण्हू कमाए असीं हिन पासे वेंदा आहियूं, हिन पासे वञूं, कंहिंजूं टकूं किरियो वञे, कंहिंजो वज़न ॾाढो आहे, रोड टुटा पिया आहिनि। हिन केरु माना अचण लाइ तयारी कोन्हे को, महिरबानी करे हीअ रोड असांखे ठाहे ॾियो, का सहूलियत थिए, को बीमारी को अघाई का सगाई बाक़ी मरूं था। ऐं हिन जे लाइ माना असांखे कंहिं वॾे माण्हू खे अपील आहे, महिरबानी करे ठाराए ॾे। 50-60 ॻोठनि ते मुश्तमल रोड आहे, जंहिंजो माना खॾा खोबा विच में मोरियूं टुटियूं पियूं आहिनि, पर हीअ रोड ठाराए महिरबानी करे। असीं हिते हादसा था ॾिसूं, ऐं हिते चौकीदार आहियां, ऐं हिते डेली हिते हादसा ॾिसंदो आहियां। को हिकिड़े दफ़ा जेको तो पेट वारी माई खे खयूं आया, हुते फतकी मरी पई। या अहिड़ा हादसा माना महीने 2 महीने 15 ॾींहं माना थींदा रहंदा आहिनि। तव्हां हितां जे शहरनि ऐं रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि सभिनी जो चवणु हो त मोया खां टंडो मोहम्मद खान वेंदड़ मेन रोड टुटी खंडर थी वञण करे हिन रस्ते तां गुज़रंदड़ वज़नी गाॾियूं हादसनि जो शिकार थियो वञनि, जंहिंजे करे रस्तो कलाकनि जा कलाक बंदि थियो वञे, जंहिं सबबि वॾियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। केतिरा ई मरीज़ रस्तो बंदि हुजण करे रस्ते में ई फौत थियो वञनि था। हितां जे रहवासियुनि मुतालबो कयो आहे त हीअ रोड जल्द खां जल्द ठाहिरायो वञे, जीअं क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि।